मीरपुर खास का रिपोर्ट कर रहा सुमार समय जो परेशान मोड़ के रहवासी पीरसन मंसूर अहमद जट पंहिंजे नुंहं पारां लगायल इल्ज़ामनि जी तरदीद करे छॾी। मीरपुर खास कुछ ॾींहं अॻु ॿिनि ॿारनि जी माउ ऐं बेवा औरत फरज़ाना साल महमूद अहमद जट पंहिंजे वालिद ऐं भाउरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो त खेसि संदसि सहुरे ऐं ॾेरनि समेत हमीदुल्ला जट घरां कढी छॾियो आहे ऐं मौतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि। उहो मामलो मीरपुर खास जे ऐवान सहाफ़त में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान साम्हूं आयो। प्रेस कॉन्फ्रेंस में फरज़ाना जे सहुरे मंजूर अहमद जट, संदसि पुट नवीद जट ऐं हमीदुल्ला जट पिणु शरीक थिया, जेकी देह आतना फलेड न्यू थाणे जे हद जा रहवासी आहिनि। मंजूर अहमद जट इल्ज़ाम जी तरदीद कंदे रोईंदे चयो त मुंहिंजी नुंहुं खे पंहिंजी धीउ जीअं प्यार थो कयां, हूअ पंहिंजे माइटनि जे चवण ते असां ते बेबुनियाद इल्ज़ाम लगाए रही आहे। मां संदसि मासूम ॿारनि सां प्यार कंदो आहियां, जेकी मुंहिंजे मरहूम पुट जी निशानी आहिनि। असां खेसि कॾहिं बि घरां नाहे कढियो। हूअ अॼु बि वापसि अची सघे थी ऐं असीं खेसि संभालण लाइ गॾु संदसि बच्चनि खे तालीम ॾियारींदासीं। हमीदुल्ला जट पिणु तरदीद कंदे चयो त मूं खेसि सम्झाए घर विहारियो ऐं संदसि बच्चनि ऐं सहुरे जी ख़िदमत करण लाइ चयो, पर हुन उन ते अमल करण बदिरां मूं ते कूड़ा इल्ज़ाम लॻाए पंहिंजे माइटनि सां गॾिजी घर में बीठल माल भी काहे वई आहे। संदसि ज़हनी तवाज़ुन भी सही नथो लगे। नवीद जट पंहिंजे भाॼाईअ पारां लगायल इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो त मुंहिंजी वॾी भाॼाई खे पंहिंजी माउ वांगुरु थो सम्झां। हूअ पंहिंजे लालची माइटनि जे चवण ते अजाया इल्ज़ाम लगाए रही आहे। असां चाहियूं था त हूअ वापसि अचे ऐं पंहिंजे घर संभाले। प्रेस कॉन्फ्रेंस में शामिल मंजूर अहमद जट, हमीदुल्ला जट ऐं नवीद जट आला अख्तियारनि खां अपील कई आहे त हू उन मामले जी जांच कनि। उन सां गॾोगॾु फरज़ाना खे वापसि पंहिंजे घर मोकिलण में मदद कई वञे त जीअं हूअ पंहिंजे मासूम बच्चनि सां गॾु हिकु बहितरीन ज़िंदगी गुज़ारे।